सिंधु भूमि सूफ़ी संतनि दरवेशनि फ़क़ीरनि ऐं अलाह लोकनि जी भूमि रही आहे। सिंध जो इतिहास सभ खां पुराणो इतिहास आहे। वेदनि जी रचना सिंधु में थी आहे। रामायण ऐं महाभारत में बि सिंधु जो ज़िक्र अचे थो। मोहन जो दड़ो खे 5000 साल थिया आहिनि, पर इन खां घणो अॻु सिंध इंसानियत जो आधार रही आहे। अहिड़ी सबाजी सिंध में हिकु पैगंबर ईश्वर जो उपासक पैदा थियो, जंहिंखे असीं गोदरी वारो घनश्याम बाबा हरदास राम चऊं था। मानव शरीर में जनम वठण सबबि हरिअ जो दास यानी हरदास नालो रखियो वियो। हूअं त पाण ईश्वर जो रूप हुआ, जे लोकनि जे कल्याण ख़ातिर ग़रीबनि मिसकीननि निराधारनि लाइ हिन जगत में आया। सिंध में जनम वठी करम भूमि हिननि जलगांव महाराष्ट्र खे बणायो। अहिड़नि महान हस्तियुनि पंहिंजे कुझु प्यारनि खे कुझु ख़त लिखिया आहिनि। इन्हनि ख़तनि मां त अनहंदी आवाज़ ईंदी आहे। हीअ ख़त न पर आयतूं आहिनि। जिन प्यारनि खे साईं ख़त लिखिया से प्यारा पिणु पूजण लाइक़ु आहिनि। इन्हनि जी पणी पिणु प्यारी आहे। उन्हनि जी चरण रज मस्तक लॻाइण लाइक़ु आहे। अहिड़े सतगुरु जे प्यारनि मां साईं वलीराम पिणु इन ई जोत जो हिकु तिजलो आहिनि, जिन साईंअ जे ख़तनि खे पंहिंजे साह सां सांडे रखियो आहे ऐं नित नियम उन्हनि जी पूजा कंदा हुआ। बाबा खे अरदास कंदा हुआ त मालिक सभिनी ते दया कर। बाबा जी आकाशवाणी अनहदी आवाज़। हीअ टी चिठी श्री पारूमाल वलीराम भाटापारा वारनि वटां मिली। हिन चिठी में बाबा श्री पारूमल खे लिखनि था, हरिओम नाम राम अमरलाल कंवरलाल ज्योत स्वरूप हर हर वंदना वाह वाह वंदना। धन तेरो माता धन तेरो पिता धन तेरो दाता राम हर हर वंदना। पलव प्यासी आया मिलिया पहुता दासन दास हरदास गुलाम गोदरी वारा। वॾियूं ॾेवरियूं साहिब पूज्य रेड़की साहिब जय सिंध जय हिंद। हिन वक़्तु जलगांव साईंअ जी छांव श्री सिंधी कॉलोनी स्वामी सेवा मंडल करतार कंवर नगर जलगांव। हरिओम सतनाम वाहिगुरु। बाबा पहिरीं परमेश्वर खे यादि करनि था। हरिओम नाम राम। चिठीअ जे रस्ते बि बाबा सभिनी खे नाम जपाइनि था। हीअ अनहदी आवाज़ असां सभिनी लाइ आहे। हिन चिठीअ खे वरी वरी पढ़ूं ऐं ईश्वर जो नाम सिमरन करूं। हरिओम नाम राम अमरलाल कंवरलाल ज्योत स्वरूप। पंहिंजे इष्ट देव श्री अमरलाल खे यादि करनि था, श्री कंवरलाल खे यादि करनि था। हर हर वंदना, हर हर उन्हनि जी स्तुति कजे, हर हर उन्हनि जी पूजा कजे। वाह वाह वंदना, सिर्फ़ु उन्हनि जी पूजा ऐं उन्हनि जी स्तुतिअ ई साराहनीय आहे। धन तेरो माता धन तेरो पिता। माता पिता खे हमेशह उन्हनि जा अहसान मञियो। धन तेरो दाता राम, पंहिंजे गुरूअ जा बि हमेशह पंहिंजे दाता जा बि हमेशह अहसान मञियो। हर हर वंदना, हर हर उन्हनि जी स्तुति करूं, हर हर उन्हनि जी पूजा करूं। पलव प्यासी आया मिलिया पहुता। प्यासी हुयासीं आयासीं मिलियासीं। दासन दास, पंहिंजे पाण खे बाबा दासन जो बि दास सॾाइनि था।
नालो उन्हनि जो आहे हरदास, माना जेको हरीअ जो दास आहे। ऐं पंहिंजे पाण खे बाबा ग़ुलाम सॾाइनि था, गोदड़ी वाला। पंहिंजे गुरुअ खे साईं कंवरराम साहिब जे गुरु साईं सतराम दास, साईं खोताराम, उन्हनि जी वॾियूं ॾेवरियुनि साहिब खे बाबा यादि करनि था, उन्हनि जो नाम सिमरन करनि था। पूज्य रेड़की साहिब जो बाबा नाम सिमरन करनि था। जय सिंध जय हिंद, हिंद सिंध जी जय मनाइनि था। हिन वक़्तु जलगांव बाबा ॿुधाइनि था त हिन वक़्तु बाबा जलगांव में आहिनि, साईंअ जी छांव में आहिनि। जलगांव खे बाबा चवनि था साईंअ जी छांव, जिते संत कंवरराम साहिब जी छांव आहे। सिंधी कॉलोनी खे बाबा चवनि था श्री सिंधी कॉलोनी। सेवा मंडल खे चवनि था स्वामी सेवा मंडल। कॉलोनी में बाबा भॻवान खे ॾिसनि था, लिखनि था श्री सिंधी कॉलोनी। सेवा मंडल में पंहिंजे स्वामी खे ॾिसनि था, चवनि था स्वामी सेवा मंडल। कंवर नगर में पंहिंजे करतार खे ॾिसनि था, चवनि था करतार कंवर नगर, जलगांव। हरिओम, सतनाम, वाहिगुरु। हीअ अनहदी आवाज़ सभिनी लाइ बाबा जी आकाशवाणी आहे।